बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला बद्रित तमाम, अल्लाहुम्मा सल्लि अला नूरिज़ ज़लाम, अल्लाहुम्मा सल्लि अला मिफ्ताह दारिस सलाम, अल्लाहुम्मा सल्लि अला शफ़ीए फ़ी जमील अनाम। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मोहम्मद मुकाई। ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मोहम्मद मुकाई। कलमो ते करीम ते चिटो चायाई, अन मौलाक व अंत महबूबी इन पर उताई। लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद चवे। जोड़े जोड़ जहान जी पाण कयई निर्वार, हामी हादी हाशिमी सरदार ऐं सरदार। सुहे सहाबन सथ मज मस्जिद मणियादार, सुहे सहाबन सथ मज मस्जिद मणियादार। चारई चङा चौधार हुआ हेकांदा हबीब सी। जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में। बेटा ये जखरे जहिड़ो जवान, जखरो नबी साईं खे चए थो, ॾिसां कोन ॾेह में, माना पूरी दुनिया में, पूरे मुल्कनि में, जहान में महबूबन करीम जहिड़ो सुहिणो आई कोन्हे। बेटा बि इहा ॻाल्हि थो करे, मुंहिंजी नात शरीफ़ में बि इहा ॻाल्हि हुई। जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में, मोहड़ मिड़नी मुरसले पर सरस संदद शान। बराबर रसूल पैगंबर सभु भला आया, दंग जा माण्हू हुआ, पर हिते त का ॻाल्हि ई पई। ही त अलाह जो महबूब हो। चए जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में, मोड़ मिड़नी मुरसले पर सरस संदस शान। पुराणी सिंधी है। सरस शान कीअं? वो चए थो फ़कान क़ाब कौसैन औ अदना ई मुयसर थिस मकान। नबी त वाह हिते बि हुआ न। रब अरनी रब मुंहिंजा दीदार कराए। रब साईं फरमाए लन तरानी, नबी सगोरा आउं त दीदार करायां पर तव्हां करे ई कोन सघंदा। बेटा साईं फरमाए थो फ़कान क़ाब कौसैन औ अदना
ई मुयसर थिस मकान, इहो माना ही पुरानी सिंधी है। इहो आगे जो एहसान, आगो चइबो रब्बुल आलमीन खे, ई आगे जो एहसान जे हादी मेड़म हेड़ो, ही त अल्लाह जो एहसान आहे न, जो रहमतुल्लाह आलमीन असांजे हिसे में ॾेई छॾी। मुसलमान ख़ुशि नसीब आहियूं, ख़ुशि नसीब आहियूं। सुभान अल्लाह। मौज़ू कुझु ॿियो हो, हाफ़िज़ नात अहिड़ी पढ़ी त असांजा त दिलि तां सभु मौज़ू बि लही आहे। ॼाण कुझु न ॻाल्हायां, इश्क़ मुस्तफ़ा ते ॻाल्हायां। चए थो जीअं चंड सोणो आतारनि कतनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा हबीबे किबरिया, हबीबे किबरिया सभु हबीबे किबरिया मूं शुरूआत कई आहे सोणो सभिनि में, जीअं चंड सोणो आहे तारनि कतनि में। हाणे इहा असल में हिकिड़ी हज़रत हसान जी को शेर है, रुबाई है। हज़रत हसान महबूब करीम जो आशिक़ साहिब रसूल, उन असल में इहो शेर चयो त व अहसन मिन कलम तरकत तो ऐनी, ए महबूब तोखां वधीक सोणी शख़्सियत मूं दुनिया में न ॾिठी। त अल्लाह ताला दुनिया में कई सुहिणियूं शयूं पैदा कयूं, सोणे में सुहिणो इंसान खे पैदा कयईं। त सभु कंहिंखे पंहिंजो हबीब वणंदो, पंहिंजो महबूब वणंदो। ही त दुनिया जा माण्हू आहिनि, पर जे रब्बुल आलमीन जो महबूब हूंदो पोइ अल्लाह साईं हुस्न जमाल में का कमी छॾी हूंदी? जहिड़ो रब बेमिसाल, जहिड़ो मुस्तफ़ा बेमिसाल। छो त हू रब्बुल आलमीन है, ही रहमतुल आलमीन, ये महबूब रब्बुल आलमीन है। तो शायर छा थो फरमाए, व अहसन मिनक लम तरकत तो ऐनी, ए महबूब मुस्तफ़ा तोखां वधीक सुहिणो शख़्स, सुहिणी शख़्सियत मुंहिंजी अखि कॾहिं न ॾिठी। व अहसन मिनक लम तरकत तो ऐनी, पर ईअं न आहे। व अजमल मिनक लम तलिद निसाउ, ए महबूब तोखां वधीक अजमल, तोखां वधीक सुहिणो ॿार अॼु ताईं कंहिं औरत ॼणे ई कोन। ईअं कोन मूं कोन ॾिठो अहिड़ो ॿार दुनिया में को तवलुद थियो ई कोन्हे। अजमल मिनक लम तलिद निसाउ, छा खुलिक़्त मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन, ए महबूब मुस्तफ़ा तोखे रब करीम हर ऐब खां पाक साफ़ ऐं शफ़ाफ़ करे पैदा कयो। कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ, असां बि एतिकाद ॿुधो के तो ए महबूब मुस्तफ़ा तोखे तुंहिंजे रब ईअं ठाहियो जीअं तूं चवंदे वें थी रब करीम तोखे पैदा कंदो। माना तुंहिंजी पैदाइश, तुंहिंजो हुस्नो जमाल, तुंहिंजी शिकिल सूरत महबूब तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ठाही हुई। इहो कंहिंजे एतिकाद असाबी जो। आउं अर्ज़ु कंदो आहियां त बाबा डॉक्टर साहब, के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि चवण जूं, के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सम्झण जूं, ऐं अल्लाह तबारक तआला रब्बुल आलमीन हर इंसान खे इहो हिकिड़ो हिस्सो ॾेई छॾियो आहे जो हर शइ खे महसूसु कंदो आहे। इंसान हर शइ खे पंहिंजे अकुल सां, इदराक सां, सम्झ सां, पोइ जेकर को अलाह वारो त पंहिंजी दिलि जी नूरानियत सां, पर ॿिए माण्हू खे माण्हू परखे वेंदो आहे, अंदाज़ो करे वेंदो आहे त कहिड़ी शख़्सियत आहे, कहिड़े मक़ाम जो माण्हू आहे। सो ख़ुशि नसीब आहिनि प्यारे मुस्तफ़ा जा प्यारा असहाबी जिन रसूला खे सुञातो। सुञाण लाइ अखि खपे थी, सुञाण लाइ बि दीद खपे थी। साईं हीरो आहे न, मोती आहे न, डायमंड आहे न, उनखे केरु सुञाणंदो? जोहरी सुञाणंदो। जेको मोती जो कमु कंदो हो न, उनखे ख़बर आहे त हिन जो कैरेट अंग्रेजी में, अरबी में कैरात था चवनि, हीउ कैरात हिन जो घणनि लखनि जो आहे, घणनि करोड़नि जो आहे, तव्हां असांखे ख़बर कान पवंदी। पर उहो जेको जोहर शुनास हूंदो न, उहो ई ॿुधाईंदो, तस्दीक़ कंदो त हीउ हीरो आहे, हिन जे हिकिड़ी रती जी क़ीमत हेतिरी आहे, हिकिड़े मासे जी क़ीमत हेतिरी आहे। ज़मानो असां, पर माण्हू सुञाणप वारा क़दुरदान घटि रहिया, सुञाण वारा माण्हू घटि रहिया। अॼु न पिटाई साईं फरमाए थो, क़दुर वारा कम थिया, क़दुर वारा कम थिया माना घटि थिया। क़दुर वारा कम थिया, फुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के सालिक लहंदा सार, जेके अखियुनि दीद वारा हूंदा, हीरे ऐं माणक जी के सालिक लहंदा सार, जे लोह कुटनि लोहार, तिन कहिड़ो क़दुरु सोन जो।
सोन जो कदुरु सोनारे खां पुछो न, या पाइण वारनि खां पुछो न, लोहार खे सोन जो कहिड़ो कदुरु। सो कदुरु वारा ॾाढा कम माण्हू, पर ही अलाह वारनि जो फैज़ है, ही अलाह वारनि जी मरफ़त इलाही है, ही अलाह वारनि जी हिदायत जो पैगाम है। जो हेड़ो दौर हेड़ो ज़मानो, पर पोइ बि माण्हुनि जी जॾहिं आउं मोहबत ॾिसंदो आहियां, ऐं ख़ासि करे असांजे मक़बरे शरीफ़ वारनि सां, अलाए किथां किथां जा माण्हू, सॼी सिंध जा माण्हू हिते वेठा आहिनि। मस्जिद जो हाल भरियल आहे, थलो भरियो पियो, खल ख़ुदा जी वेठी आहे। ऐं सभु को पंहिंजे इश्क सां, पंहिंजी मोहबत सां, पंहिंजी अक़ीदत सां, पंहिंजे जज़्बे सां हासिल थियो आहे। ऐं आउं दुआ थो करियां त जेको जमायती जेको मक़सदु खणी आयो आहे, रब्बुल आलमीन हिननि भलारनि जे मुआदे तव्हांजा सभु मक़सद आसान करे ऐं सभु मुश्किलात तव्हांजा आसान करे। आमीन इंशाअल्लाह। तव्हां या असांजो कमु आहे अचणु, तव्हां ऐं असांजो कमु आहे अलाह जे महबूबाननि दरबार में अचणु, ऐं हुननि जो वरी कमु आहे त रब करीम खां तव्हांजा मुश्किलात आसान कराइण। जेकॾहिं दुनिया जो को कोर्ट जो केस हूंदो न, माण्हू कोशिशि कंदो वकील को सुठो हथु करियां जे मुंहिंजी सुठी वकालत करे। अब ईअं आहे न, सेशन कोर्ट में कोई केस हूंदो आहे, हाई कोर्ट में हूंदो आहे, सुप्रीम कोर्ट, पोइ घणो जेको ज़ोर ॾिबो त वकील सुठो हथु अचे, क़ाबिल हुजे, पर अहिड़ो वकील हुजे जंहिंजी वरी थोरी जज सां बि दुआ सलाम हुजे। सम्झो पिया न मुंहिंजी ॻाल्हि? जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न साईं, हा, नबी रसूल पैगंबर जेके उम्मत जा अॻवान, उहे बि नफ़्सा नफ़्सी कंदा, पोइ तव्हां ऐं असांजो कहिड़ो हाल हूंदो? क़यामत जो ॾींहुं हूंदो साईं। लिमनिल मुल्कुल यौम, अलाह ताला फरमाए अॼु बादशाही कंहिंजी है, अॼु हुकूमत कंहिंजी है, अॼु निज़ाम कंहिंजो है, के इंसान ज़ात खे ताक़त कान्हे जो रब करीम खे जवाब ॾेई छॾे इन सवाल। क़ुरान जो फैसलो आहे, लिमनिल मुल्कुल यौम, अलाह दी फरमाए अॼु ॾींहुं कंहिंजी बादशाही है, सभु चुप थी वेंदा, अरबे खरबे इंसान बीठा हूंदा, कंहिंखे ताक़त कान हूंदी, मलाइक हूंदा, जिन हूंदा, फरिश्ता हूंदा, सवाल जो जवाब कोन रब्बुल आलमीन साईं। जेॾी वॾी कोर्ट हूंदी आहे, ओड़ो ओड़ो दबदबो हूंदो, ओड़ो रोब हूंदो। हा, अलाह जी कोर्ट साईं, नबी नफ़्सा नफ़्सी पिया कंदा। अलाह जी फरमाए लिमनिल मुल्कुल यौम, अॼु कंहिंजी बादशाही है, चुप थींदा, के जवाब ॾेई न सघंदा। अलाह तबारक ताला खे जलाल हूंदो, रब करीम पंहिंजे सवाल जो जवाब पाण ॾींदो त लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु मुंहिंजी हुकूमत है ऐं आउं वाहिदुल क़हार आहियां। हाणे रब वॾो महिरबान है। रब करीम जा 99 नाला आहिनि, ते मुंहिंजे ख़्याल 97 98 नाला रहम ऐं करम वारा आहिनि। हिकिड़ो नालो क़हार माना तव्हां सम्झो था सिंधी पाण भला, तूं ग़रीबनि सां बेआजिबी कनि त ख़ुदा जो को कहर तुंहिंजे मथां पवे, तो यतीम जो माल तो खणी ख़ुदा तुंहिंजे मथां को कहर नाज़िल करे। सिंधी में पाण कहर जो लफ़्ज़ थिए थो साईं, ग़रीबनि जो के माल खाइनि था मिसकिननि जो, ख़ुदा हुनखे जे मथां पंहिंजी मुसीबत को नाज़िल करे। लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार, रब तो फरमाए कंहिंजी बादशाही, रब पंहिंजो पाण खे चयो अॼु मुंहिंजी बादशाही, मुंहिंजे अॻिते ॻाल्हाइण वारो कोन्हे। हाणे नबी रसूल पैगंबर उहे नफ़्सा नफ़्सी कनि, असांजी तौहीद मज़बूत है। तौहीद छा थो? कलमो शरीफ़, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पूरो थियो, ला इलाहा इल्लल्लाह ते कलमो पूरो थियो। भले वाबिन ना पुछो, न न न, हिकिड़ो वाणियूं आहे सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवे, पर जेसी मोहम्मद रसूलुल्लाह नथो चवे ते मोमिन ई कोन्हे, मुस्लमान ई कोन्हे, हुन इस्लाम क़बूल ई कोन्हे। अल्लाह सां गॾु रसूल कलमे में अज़ान ॾींदा आहियूं न, पोइ हीअ असीं सुनी पढ़ंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूल, आउं गवाही थो ॾियां त अल्लाह हिकिड़ो आहे ऐं आउं गवाही थो ॾियां मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। हीअ असांखे मना कंदा आहिनि अज़ान खां अॻे सलाह सलाम न पढ़ो, शिरक थो थियो पवे, ऐं पाण अज़ान में अंदरि पिया चवनि आउं गवाही थो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे आहे आहे। वाह बि खपे तर्जुमो कर न मोहम्मद रसूल जो, माना मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। अब भाई इत्काद है रसूल आहे न, वो जो आहे तो हाजिर है वो नाज़िर। वाह अज़ान का के सलाह सलाम असां कौन पढ़ना, पाण अंदर नबी से जिक्र पे सलाह तू अंदर पे पढ़, वरी अचो निमाज़ ते
कि नमाज में नबी साईं तसव्वुर बि न हुजे, बदनसीब साईं। देखो दुनिया में मिसाल ॾियां, अकुली ॻाल्हि करियां, थोड़ी टेक्निकल ॻाल्हि थो ॿुधायां। जंहिं माण्हू सां तव्हांजी मोहबत आहे, जंहिं माण्हू सां तव्हांजो प्यार आहे, चाहे तव्हांजो अबू अम्मा आहे, तव्हांजो उस्ताद आहे, तव्हांजो मुर्शिद करीम आहे, को क़ुरान जो भलारो हाफ़िज़ आहे, को दीन जो आलिम आहे, जंहिंसां तव्हांजो प्यार आहे, तव्हां नालो वठंदा न फौरन उनजी तस्वीर मुबारक तव्हांजे साम्हूं ज़हन में अची वेंदी। तव्हांजी मोहबत हज़रत साईं शागा सां आहे, नालो वठो तसव्वुर अची वेंदो। आहे कोन्हे बाबा साईं काहे सां हज़रत साईं शागा जो नालो वठो, सुभान अल्लाह, बसि साईं शागा, जिन ॾिठो न ख़बर। पर साईं आगा गुलाम अली जान जो नालो वठो त उनजो तसव्वुर ईंदो। वरी पागारे साईं हज़रत आगा अब्दुल हमीद जान जो नालो वठो, हिन फ़क़ीर खे चई साईं ग़रीब असां वटि साईं बाबा हलो आऊं अचां कुझु कोन, हा बसि थी सुभान अल्लाह। त मतिलबु जेका शइ वणंदी आहे उन नालो वठो, तसव्वुर ईंदो ई ईंदो आहे। हा क़ुरान पाक में केतिरा दफ़ा रसूल करीम जो नालो मुबारक आयल आहे। जॾहिं उते पहुचंदासीं साईं करीम जो तसव्वुर ईंदो। हलो साईं, असां हिते सलाह सलाम न पढ़ो, पाण जॾहिं अतयात पढ़ंदा चवंदा अस्सलाम अलैका अय्युन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह जा हबीब तुंहिंजे मथां सलात आहे, रहमतूं ऐं बरकतूं आहिनि। पर फ़क़ति एतिरो न, पछाड़ी चवंदा अस्सलाम अलैना, रब जूं रहमतूं बरकतूं, रब जा सलाम असांजे मथां, वाला इबादिल्लाह सालिहीन, असीं पंहिंजे नबी साईं जे सुहिणनि उम्मतनि मां उन्हनि जवान जे मथां सलाम था मोकिलियूं जेके बाना साले आहिनि। वाह बि बुझो, तूं तर्जुमो त कर तयार जो किथे कुदरत फासायो। ॻाल्हाईंदो सचो ॻाल्हाईंदो, ॻाल्हाईंदो उहो जेको इख़लाक़ हूंदो, ॻाल्हाईंदो उहो जंहिंजो किरदारु हूंदो, ॻाल्हाईंदो उहो जेको सचो हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजो अल्लाह बि सचो, असांजो रसूल करीम बि सचो, असांजो कलमो बि सचो, असांजो क़ुरान बि सचो, असांजी अहल सुन्नत वल जमात मज़हब पर हक़। ॿिए जेके बि पार्टियूं, जेके बि जमायतूं, जेके बि टोला आहिनि न, सभु गुमराह। हिकिड़ो मज़हब पर हक़, अहल सुन्नत वल जमात। हक़ीक़त तव्हां बाबा ख़ुशि नसीब आहियो। सुभान अल्लाह। बसि दीन छा आहे? दीन आहे ॿ लफ़्ज़। दीन छा आहे? इश्क़ मुस्तफ़ा। अलामा इक़बाल हेतिरा बेत चया, शेर चई, शाइरी कई, कई किताब लिखी, हिकिड़ो भरारो आशिक़ रसूल। त पछाड़ी में हिकिड़ो बेत चई, संदसि बि बख़्शिश थी वई ऐं उम्मत खे रस्तो ॾेखारियो। चए थो कि मोहम्मद से वफ़ा तूने, कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज़ें क्या लोह कलम तेरे हैं। मुसलमान मुसलमान थी न, तू मोहम्मद से वफादारी कर न, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। रब तो फरमाए आऊं तुझो या, तू मुझे दर ते अच न, मुझे हबीब जे दर ते आऊं रब सजो तुझो या। पोइ जेजो रब तेजो सब, जेजो रब तेजो सब, तव्हां जॾहिं मुस्तफ़ा जे दर ते पहुता तव्हां सम्झो ख़ुदा जे दर ते पहुता, छो त मुस्तफ़ा जो दर हक़ीक़त में ख़ुदा जो दर आहे। हा मुंहिंजो हिकिड़ी नात शरीफ़ आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो दर झलींदे ख़ूब तर थींदे। मोहम्मद मुस्तफ़ा जो दर झलींदे ख़ूब तर थींदे, संदन मोहब्बत रखी मन में त मंज़ूर नज़र थींदे। तोखे ख़ुदा जी दर ते मंज़ूर नज़र थियणो आहे न, मुस्तफ़ा जी गुलामी कर न। दीन छा आहे? इश्क़ मुस्तफ़ा आहे, अदब मुस्तफ़ा आहे। ख़ुदा त तव्हांजो रब आहे, असांजो रब आहे, रब्बुल आलमीन जो असांखे महबूब मुस्तफ़ा सां हेॾो इश्क़, हेॾो प्यार, त असांखे पंहिंजे रब सां केतिरो प्यार आहे। उहो मुंहिंजो प्यारे मोहम्मद जो रब। इमाम रब्बानी खां पुछूं त तो बादशाह जे अॻियां कंधु कोन झुकायो, अकबर जे अॻियां कंधु मुबारक कोन झुकायो, तूं रब जे अॻियां तो कंधु झुकाई। चई इन सबब आहे, अज़ीम सबब के रब्बे मोहम्मद अस्त, ऐं ख़ुदा जे अॻियां इन करे पेशानी झुकाए थो, कंधु तो झुकाए मुंहिंजे प्यारे मोहम्मद जो रब आहे। छो उन कंधु मुबारक झुकायो, तॾहिं इमाम रब्बानी बि रब जे अॻियां। दुनिया चवे त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, पर इमाम रब्बानी जो फ़लसफ़ो ॿियो आहे, इश्क़ मोहब्बत, 1000 साल जो मुजद्दिद। चए थो आऊं पंहिंजे रब खे इन खे थो मञा, रब खे इन खे सजदो करियां मुंहिंजे प्यारे मोहम्मद जो रब। ॻाल्हि में फ़र्क़ु कनि, ॻाल्हि सम्झो न साईं, ॻाल्हि इश्क़ जी आहे, इश्क़ मोहब्बत जी ॻाल्हि आहे। मोली कुझु कोन तव्हांखे ॿुधाए, मोली छा ॿुधाईंदा, मोली पढ़िया ई कोन न, मोली ख़बर ई कान्हे।
दीन ते इहो जेको असां पढ़ियो असां ॾिठो खुदा जी बादशाही खुदा जी सब कुवतूं सब ताक़तूं सब इख्तियार मुंहिंजे रब वटि अब आहिनि कोन पर उहो रब पंहिंजे महबूबाननि खे पंहिंजा इख्तियारात डेलीगेट कंदो आहे माना मुंतकिल कंदो आहे ॾिसो न सदर पाकिस्तान जो आहे उहो पंहिंजा इख्तियार गवर्नर खे ॾींदो वज़ीर आज़म पंहिंजा इख्तियार ॾींदो चीफ मिनिस्टर खे पोइ चीफ मिनिस्टर पंहिंजा इख्तियार ॾींदो चीफ सेक्रेटरी खे उहो पंहिंजा इख्तियार ॾींदो कमिश्नर खे उहो ॾींदो DC खे उहो ॾींदो तव्हांजे ST में मुख्तियार अब ईअं न भला ये सब ताक़तूं सब पावर सदर पाकिस्तान पाण रखे वज़ीर आज़म पाकिस्तान पाण मुल्क हलंदो ई कोन ज़रूरी है त तव्हां पंहिंजा पावर पंहिंजे महबूब जीअं ॾिसो मिसाल हाणे हिकिड़ो मिसाल सदर पाकिस्तान जो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान जो आहे पाकिस्तान जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे चए थो मूंखे हिंदुस्तान फतेह करे ॾे असांजो प्रोग्राम थियो मुस्लमान आहियूं गैरतमंद क़ौम आहियूं असां बि जंग कयूं न 313 मुस्लमान आहे मोमिन 313 जंग बदर में काफर हुआ 1000 किन रिवायत में आया तो 3000 हुआ पर कम से कम 1000 तो हुआ 300 मुसलमान हू सब काफर मुसल सभिनी वटि हथियार पहाड़ तलवारूं ज़िरूं तीर मुसलमान चंद तलवारूं चंद तीर बाक़ी ॿिया छा आहे खजी जा वॾा फड़ा हूंदा उहे आशिक़ रसूल फड़ा खणी पी रहिया हाणे खणी धक त काफर चट हिकिड़े पढ़े था मारे काफर खे पट करे अता ख़बर है जंग बदर शुरू थी महबू करीम सिपंदी कराई 313 असां बि उन 1000 काफर वो मुझे महबूब परेशान थियो महबूब करीम वक्ती तरह इंतजार कई महबूब इंतजार कंदो रब जी दरबार में महबूब करीम सजदे में हलिया गया आज़ी नियाज़ी अल्लाह जगह कबी आशिक माशूक सुभान साईं करीमन के इंतजार थियो फिक्र थियो माण्हू चंद हथियार लभनि कोन हाणे इहो जंग लाइ छा थींदो हे रब मुंहिंजा थोरी जमायत मूं गॾु कई आहे तूं असांजो रब ई ख़ालिक ई मालिक असांजे मददगार आहीं मुंहिंजी मदद कर न त अॼु खां पोइ वरी क़यामत ते तुंहिंजे नाले वठण वारो केरु हूंदो ई कोन जे ही मुंहिंजा असां बि शहीद थी विया क़यामत ते तुंहिंजे नाले वठण वारो केरु कोन्हंदो त बाबू खे दुआऊं पिया घुरनि बाबू खे रोई पिया हिकु दफ़ा दुआ घुरियूं ॿिए दफ़ा टे दफ़ा पासे में सैना सिद्दीक़ अकबर बीठो उन अर्ज़ु कयो बाबू बस बस काफ़ी थियो हाणे सजदे मुबारक में मथो मुबारक मथे करियो आऊं अबू बकर सिद्दीक़ बर्दाश्त नथो करे सघां तूं पंहिंजे रब खां वधीक न घुर तो घुरियो ख़ुदा तोखे ॾींदो बस हाणे वधीक ख़ुदा खे महिनत न कर मां उहो थी वियो कि बस क़िबला तो दुआ घुरी सभु कुझु थी वियो सिद्दीक़ अकबर जो यकीन रखो न चई हुॾा तुंहिंजो रब आहे हुॾा महबूब तूं ई पर मूंखां बर्दाश्त न थिए तूं रब्बुल आलमीन जो महबूब आहीं तूं बि रब खे माॾाई तूं लफ़्ज़ चवंदो वेंदे ख़ुदा ई कंदो वेंदो अबू बकर सिद्दीक़ महबूब खे उथिया महबूब दुआ घुरी जंग शुरू थी अलाए केॾा काफर टुटी टुकड़ा टुकड़ा मरी विया क़त्ल थी विया जंग मुस्लमान फतेह कई इते क़ुरान सीधो लहे अमा रमेत इज़ रमेत भला किन अल्लाह रमा महबूब छा फरमायो हाणे साईं फरमायो 1000 काफर बीठा आहिनि हिकिड़ी मुठ पत्थरनि जी उन ॾींहुं पत्थरियूं हुयूं रेती जा पत्थर हुआ हिकिड़ी मुठ हिकिड़ी मिट्टी जी भरे साईं करीमनी सभिनी 1000 काफरनि जे मुंह में हीअं उछलाई त हर हिकु काफर जे अख में उहा दज़ मिट्टीअ जी पई इहो नबी साईं सुणे मौजो अल्लाह साईं वरी तारीफ़ थो करे मुंहिंजे प्यारे मूंसां महबूब जॾहिं तो मिट्टी जी बुक भरे तो काफरनि लाइ उछलाई वमा रमेत महबूब तो ये पत्थरियूं कोन उछलायूं वला किन अल्लाह रमा पर इहो अल्लाह ताला पंहिंजे दस्त कुदरत सां पत्थरियूं खयूं ऐं अल्लाह ताला काफर जे मुंह में उछलाई जो हर कम रसूलुल्लाह जो खुदा जो कम हूंदो क़ुरान चयो करायो तर्जुमो इन्हनि खां जेके नथा मञनि वमा रमेत इज़ रमेत वला किन अल्लाह रमा इन लज़ीन युबायूनक इन्नमा युबायून अल्लाह ई पीरी फ़कीर आहे न मुर्शिद खे वठिबो आहे पोइ हथ चुंबो आहे बेत वठिबी आहे ज़िक्र फ़िक्र वठिबो आहे इहो किथां साबित आहे क़ुरान मां साबित आहे क़ुरान तो चए आलिम सोरा वेठा आहिनि क़ुरान तो फरमाए फसलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून ए इंसानो जेकर तव्हांखे ज़िक्र कर नथो अचे तव्हांजो ज़िक्र नथो हले ही दिल जारी नथी थिए फसलू अहल ज़िक्र पोइ अल्लाह वारनि खां वठो अहल ज़िक्र खां ज़िक्र वठो अल्लाह वारा ज़ाकिर बंदा आहिनि ज़िक्र तव्हांजो नथो हले दिलि नथी हले न वञो के कामिल अकमल जेको तव्हांजी दिलि खे हलाए छॾे
जिते माण्हू बुखार थींदो आहे न, बीमार माण्हू थींदो आहे, के सुठे डॉक्टर फिजिशियन ॾांहुं वेंदो आहे, ऑपरेशन जो मसइलो हूंदो आहे के सर्जन ॾांहुं वञिबो आहे, सम्झो न। जेकॾहिं तव्हांखे घर ठाहिराइणो आहे, कंहिं इंजीनियर सां मशवरो कंदा, कारीगर सां राज़ो आणींदा, मज़दूर गॾु कंदा, घर ठाहिराइणो, जेको कमु करिणो आहे उन माण्हू ॾांहुं वञिबो आहे। तव्हांखे खातो ठाहिराइणो त मुख़्तियार ॾांहुं वेंदा। त दुनिया में जेको कमु करिणो आहे उन माण्हू खां पुछो जेको उन फील्ड जो हुजे, उन लाइन जो हुजे। तव्हांखे इल्मु हासिल करिणो आहे, आलिमनि वटि वञो। इल्म जो शौक़ु आहे कि मुफ्ती के आलिम सगो अहल सुन्नत में वञो, मतां के वहाबी चक्कर में पो पंहिंजे औलाद खे मतां के वहाबी मदरसे में दाख़िल कराए थो। असांखे उहो बेअदबनि जो इल्म ई कोन थो खपे, छो इल्म आहे अमानत। अमानत अमानतदार खां वठो, अमानत ईमानदार खां वठो, के चोर खां न वठिजो। तव्हांजो पुटु जाहिल हुजे पर वहाबी न थिए, शियो न थिए। जाहिल जो छा थी वियो? आशिक़ रसूल त हूंदो न, आशिक़ रसूल त हूंदो न। इहो तव्हांजो इल्मु कहिड़े कम जो जेको बेअदबी जो इल्मु हुजे? आउं त चवां त तव्हां इहो इल्मु हासिल न करियो। इल्मु हमेशह अलाह वारनि खां वठो, इल्मु हमेशह अहल सुन्नत जे आलिमनि खां हासिल करियो। जेकॾहिं शौक़ु, क़ुरान जो फ़ैसिलो, फसलू अहल ज़िक्रे इन कुंतुम ला तअलमून, जेकॾहिं तव्हांखे ज़िक्र करणु नथो अचे त पोइ सुवाल करियो, पुछो तव्हां अहल ज़िक्र खां, पुछो तव्हां महबूब सुबानी, शेख अब्दुल कादिर जिलानी खां फैज़ वठो, ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद खां फैज़ वठो। फैज़ नथो मिलंदो त इमाम रब्बानी खां वठो, नथो मिलंदो त मकबर जे हिननि कामिलनि खां वठो, जेके अलाह जा ज़िद वली आहिनि। केरु थो चवे त अलाह वारनि खे मौत? अलाह वारा अॼु बि ज़िद आहिनि। रसूल करीम अॼु बि हयात नबी आहे, शहनशाही दरबार लॻी पई आहे, अखियुनि वारा हींअर बि ज़ियारत पिया कनि। अंदरि में का ख़बर कान्हे, अंदरि में का ख़बर कान्हे, भले हुकूमत जो तख़्त ताज हुन, पर अंदरि में का ख़बर ई कान्हे। कई आशिका मूंखे ॿुधायूं, असीं वियासीं रसूलुल्लाह जे मथां सलात सलाम पढ़ियोसीं, ॾियारी मुबारक हटी वई, असां रसूलुल्लाह जो दीदार कयो। जवान हींअर बि दीदार पिया कनि, कि सुनो सिद्दीक़ अकबर वेठो, पासे में फारूक आज़म वेठो, इमाम हसन इमाम हुसैन अॻियां वेठा, महबूब जो तख़्त लॻो पियो, दरबार लॻी पियो। मूंसां पाण ॻाल्हि केतिरे माण्हू खे, हा, जेके अखियुनि वारा ॾिसनि पिया न, अखियुनि सां तूं सलाह सलाम पढ़ न, शहनशाह तूं हिते पढ़, हुते तो ॿुधे न। आम थो ॼाण, रसूल कंहिंजो फरमाए, इन्नी लअस्माउ सलात अहल महबती, मुझे महबूब तो फरमाए, मोमिन तू दिल से दुरूद पढ़, तू दिल से सलाह सलाम पढ़, तू चो अस्सलातु वस्सलाम अलैहि या रसूलल्लाह, तू हिते पढ़ंदे। नबी साईं फरमायो, आ पंहिंजे कननि मुबारकनि सां उते मदीने ॿुधा, पर शर्त मोहब्बत जो शर्त है। वहाबी सलाम कोन पहुचंदो, शिये जो कोन पहुचंदो, पहुचंदो सलाह सलाम तो सुन्नी मुजाहिद जो पहुचंदो। हाँ साईं, आउं तो चवां ही मौलवी छा, वहाबी जा मौलवी साईं, असांजो सुन्नी मुसलमान वधीक इत्काद तो रखे। मुसलमान सुम्हंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ी सुम्हंदो, वरी जे सुबुह जो सोचंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजे हिननि जे मुल्हनि खां त असांजा ॿाहिरि जा जाहिल चङा आहिनि, जेके सुम्हनि था तॾहिं बि कलमो पढ़ी था सुम्हनि, उथनि था पहिरियों विर्द दॿा ऐं कलमो। साईं मुल्ज़िम आहे ॼट में ॼट, भले धारियल हुजे, चोर हुजे, ज़ालिम हुजे, शराबी हुजे, पर चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अरे बस कलमे में निजात है, अमलनि ते निजात कोन्हे। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो क्या? अमलनि ते निजात कान्हे मुसलमान, अक़ीदो एतिक़ाद। अब शैतान जा अमल घटि हुआ। 86 लख साल तफसीर कबीर अल्लामा फखरुद्दीन राज़ी जो लिखे, 86 लख साल शैतान रब्बुल आलमीन जी इबादत कई, कामयाब वियो। अॼु छा आहे शैतान जे मथां? लनत। शैतान जे मथां छा आहे? साबित थियो त ख़ुदा खे राज़ी करण सां मसइलो हल नथो थिए। ओ जॾहिं अल्लाह जा महबूब अना राज़ी थियनि। ग़लती कहिड़ी कई? हिकिड़ी, आदम खे सजदो कोन। ऐं असां ॾिसो 5 वक़्त अज़ान अचे थी, मुसलमान तूं नमाज़ पढ़ी थो? पंहिंजे दिलि ते हथ रख। 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो ई, अलाह तोखे तौफ़ीक़ ॾे, पढ़ंदे इंशाअल्लाह। चओ नियत करे छॾ, सवाब मिली वियो, पोइ अलाह मालिक है। साईं ईअं नियत करी बाबा मुसलमान ॻाल्हि इहा न, जेको नमाज़ थो पढ़े सो बि मोमिन है, नथो पढ़े उहो बि मोमिन है, पर हुजे रस्ते सही ते हुजे, अक़ीदो ईमान सही हुजे, फार्मूलो तो सही हुजे न साईं। ऐं मौलवी साहब ईअं न, ये मौलवी आलिम सगोरा मुफ्ती वेठा आहिनि, वाइदी वेठा आहिनि मौलवी, ऐं ॻाल्हि सच चवंदा, हक़ सच चवंदा, कंहिंजी परवाह कोन कंदो। हा साईं, अलाह साईं छा फरमाए, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। बाबू तो बदर जे मौक़े ते तो मुठ पत्थरनि जी कान उछलाए काफ़िरनि जे मुंहं में, पर रब करींदो फरमाए मुंहुं उछलाई। ऐं इन लज़ीन युबाइउनक, हे महबूब जेके तुंहिंजे हथ ते बेअत था कनि,
अबा मुर्शिद जे हथ ते बेत कबी है न, हथ वठबो चुमी अख ते रखबो, ये कुरान में साबित है। आऊं क्या असां सुन्नी मौलवी कोशिश कन हर मसलो अवाम के कुरान में कढी बुधाइन। अब ये पीरी फकीरी किथां साबित थी? कुरान में साबित थी। कुरान तो चवे, महबूब तो फरमाए इन्नल लज़ीना युबाइउनक इन्नमा युबाइउनल्लाह, ए महबूब ये असा भी सगुरा जेके तुझे हथ बार ते बेत कन चुमी हथ खिंदे रखन था, ये दर हकीकत अल्लाह जे हथ ते बेत कन। जेको रसूलुल्लाह जे हथ ते बेत की वो गोया कि खुदा जे हथ, हर खुदा हथ का पाक है, खुदा के सब कुव्वतों ताकतों रब तो पाक तो फरमाए तबारकल्लज़ी बेयदिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन कदीर। अल्लाह ने बड़ो बरकत वारो ऐं रब या जो मुझे दस्ते कुदरत में मुझे हथ में सजी कायनात जा इख्तियारात मूं वटि। तव्हां पंहिंजे मुर्शिद जे हथ ते बेत कई, हज़रत शाह सोने हथ ते, साईं गुलाम अली जान जे हथ ते बेत कई, उन्हें पंहिंजे मुर्शिद जे हथ ते बेत कई, उन्हें पंहिंजे मुर्शिद जे हथ ते बेत कई, उन्हें हज़रत सैयदना इमाम रब्बानी जे हथ ते बेत कई, उन्हें हजरत सोने सिद्दीक अकबर जे हथ ते बेत की, सोने सिद्दीक अकबर मुस्तफ़ा जे हथ ते बेत की। ऐं भाऊ छा था फरमाए, मां सब्बल्लाहु फी सदरी इल्ला व सबबतु फी सदर अबी बकर। वो जेकी मेराज जी रात हुई न, उन रात में रब करीम जेके मूंखे इनाम ना, जेके इकराम ना, जेके रूहानियत फैज़ बरकत अल्लाह ॾियण वारो, अल्लाह खां घटिताई कई हूंदी ॾियण में, रब वॾो वाह घणो ॾींदड़ आहे। ऐं मुस्तफ़ा करीम वठण में कमी कई हूंदी? अल्लाह छा छा मिलियो, इल्म मिलियो, इरफान मिलियो, रूहानियत मिली, दीन मिलियो, शरीयत मिली, तरीक़त मिली, हकीकत मिली, मारिफत मिली, अल्लाह छा छा असांजो इंसान जो अकुल इदराक सम्झो ते पहुची कोन सके, उहे सभु उलूम अल्लाह तबारक तआला मुंहिंजे मुस्तफ़ा खे अता कया। ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा खे जॾहिं दुनिया में पहुतुसि, उहे सभु इल्म इरफान मूं पंहिंजे सीने मुबारक मां कढी अबू बकर सिद्दीक़ जे सीने में पलटे विधा। पलटे लफ़्ज़ सिंधी लफ़्ज़ ख़ालिस सिंधी है। अब छा कई चई दिल के पलटे छॾ, माना पोइ ज़रो कोन बचंदो। माण्हू चवंदा न बाबा वाह दिले में पाणी है, बस पलटे छॾ, बस पोइ फुड़ो कोन बचंदो। मां उहो थोरा जेको कुझु मूंखे मुंहिंजे रब ॾिनो दुनिया में अची मूं सोणी सिद्दीक़ अकबर। अरे नक्शबंदी तव्हां त ख़ुशि नसीब आहियो, तव्हांखे फैज़ मिलियो उतां अर्श अज़ीम खां। किथां मिलियो? अर्श अज़ीम खां मिलियो मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा खे, उन नू सिद्दीक़ अकबर के, उन फैज़ नू ख्वाजा बाउद्दीन नक्शबंद के, उन फैज़ नू इमाम रब्बानी के। इमाम रब्बानी जो ॾहों सजादा नशीन, गादी नशीन, वारिस मसनद इमाम रब्बानी, सिराजुल औलिया ख्वाजा अब्दुर्रहमान जान सरंदी। सिंध में पीर घणा वेठा आहिनि, शिजरो तो पुछो न पीरनि खां, शिजरो पहिरीं अथनि, चंद माण्हू खे शिजरो आहे। असांखे फ़ख्रु कोन्हे, संग पसी सरई मथी मथां पिरी न पंहिंजो कनि, वेठा फरमाए खानदान शिजरो तारीख़ ॾिसी पढ़ी मोतबर न थी वॾाई न कजई, संग पसी सरई मथी मथां पिरी न पंहिंजो कनि, लखे लोधाए छॾियूं पानियूं ॿारो चनि, रोअंदियूं रत वतन जे दर मथे दादरियूं। फ़ख्रु न कर पंहिंजे हसब नसब खानदान ते, अब्दुर्रहमान जान जो पोटो आहियां, मोहम्मद हसन जान जो पोटो आहियां, हज़रत शाह जो पोटो आहियां, न न तूं पंहिंजा नेक अमल करे ॾेखार न, ख़ुदा खे अमल था वणनि न। बेटा राणे वटां राति मूंखे नओं नियापो आयो, कोन पुछे थो ज़ात जेके आयासीं अॻियां। ज़रूरी कोन्हे त फारूकी हुजे, ज़रूरी कोन्हे त सिद्दीकी हुजे, ज़रूरी कोन्हे त सैयद अहल बैत जीलानी हुजे, ज़रूरी कोन्हे त पीर सरंदी हुजे, पर जेको रब जे दर ते आयो न, रब खे राज़ी कई, इबादत कई, रियाज़त कई, ज़िक्र कई, रब खे उहो त पानो। रब जे दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। साईं मूं नड़ी आए सरी पढ़ी बसां उन ते ॿ अखर ॻाल्हायां थो, सब चो सुभान अल्लाह। तकड़ में आयस पे टाइम मिलियो कोन, वरी वाट ते आयस नंढी लिखियमि, रिजालुन लिखण सां मूंखे यादि थी वेंदी आहे, रिजालुन ला तुलहिम तिजारतुन वला बेउन अन ज़िक्रिल्लाह। ये सूरत आहे नूर शरीफ़, आयत नंबर 37, मुंहिंजो हाफ़िज़ो सुठो आहे। रिजालुन हाणे अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह ताला हिकनि जी शख़्सियतुनि जी अल्लाह ताला तारीफ़ थो करे। बसि हाणे इहा ॿुधो, ख़ुदा कंहिंजी थो तारीफ़ करे। ख़ुदा तारीफ़ कई है पंहिंजे रसूलनि जी तारीफ़ कई है, ख़ुदा तारीफ़ कई त साहब किराम जी कई है, ख़ुदा तारीफ़ कई त अहल बैत जी तारीफ़ कई है, ख़ुदा तारीफ़ कई त मोमिननि जी तारीफ़ कई है। जे ख़ुदा तारीफ़ कई है त पंहिंजे महबूबाननि जी तारीफ़ कई है। महबूबान आहिनि ये करे सुठा आहिनि साईं। सारी राह सुभान जागी जिन यादि कयो, उन्हनि जी अब्द लतीफ़ चए मिटी लधो आमान, कोड़े कन सलाम अची आसन। हाँ रिजालुन
अल्लाह ताला खां पुछो वो तारीफ़ केरु थो करे? रिजालुन मां अल्लाह ताला फरमाए थो उहे शख्सियतूं उहे माण्हू मर्दन मर्द कामिलन। सिंधी माण्हू चए फलाणो माण्हू मुड़ुस माण्हू आहे। क़ुरान खां पुछो मुड़ुस माण्हू केरु आहिनि? सभु अॼुकल्ह चए थो ताक़त वारो पहलवान आहियां ऐं मुड़ुस माण्हू आहियां, को चए वॾो क्रिकेटर आहियां क्रिकेट जो वॾो खिलाड़ी आहियां मुड़ुस माण्हू, को चए थी वॾो सियासतदान आहियां वॾो खिलाड़ी आहियां वॾो कारीगर आहियां। न न अल्लाह साईं तारीफ़ थो करे रिजालुन दुनिया में हिकिड़ा मर्दन हिकिड़ा मुड़ुस माण्हू कहिड़ा? ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। अल्लाह ताला उहे मर्दन वो मर्द मोमिनन उहे शख्सियतूं मर्द कामिलन जिनखे गाफ़िल नथियूं कनि, जिनखे गाफ़िल नथियूं कनि। वो मर्द आहिनि जिनखे का बि शइ गाफ़िल नथी करे, जिनखे का बि शइ गाफ़िल नथी करे। छा खां? अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र करण खां उनखे का बि शइ रोके न सघे, रुकावट नथी पैदा थी सघे। उहे मर्द मर्द मुजाहिद। हा वाह वाह। अलामा इकबाल अथई मर्द मुजाहिद छाखे चइबो आहे? अलामा इकबाल चए थो निशाने मर्द मोमिन बात गोयम। फारसी आहे अॼुकल्ह मोमिन निसा मां कढी छॾी फारसी। निशाने मर्द मोमिन बात गोयम चूं मौत आयत तबसुम बर लबे ओस्त। अलामा इकबाल जो अच त यार के तो मोमिन जी निशानी ॿुधायां, मर्द मुजाहिद जी निशानी ॿुधायां। निशाने मर्द मोमिन बात गोयम, निशानी मर्द मोमिन जी तोखे थो ॿुधायां। कहिड़ी? जॾहिं हिन दुनिया मां वेंदो न चूं मरगायत, जॾहिं हुन ते मौत ईंदो न, मौत जो वक़्तु अचिणो आहे उहो मौत खे ईंदो न जेको ठिकर ठहियो हेठि भॼंदो। मुसलमान मौत खे यादि कर, मौत खां वधीक नसीहत आई कान्हे। अलामा इकबाल जो निशाने मर्द मोमिन बात गोयम, अॼु तोखे मर्द मोमिन जी मर्द कामिल जी अल्लाह वारे तोखे निशानी थो ॿुधायां। कहिड़ी? चूं मरगायत फारसी जॾहिं हुनखे मौत जो वक़्तु ईंदो तबसुम बर लबे ओस्त, मोमिन जे मुबारक चपनि ते तबसुम हूंदो, खिलंदो वेंदो, ख़ुशि थींदो ख़ुदा जे दरबार में। काफ़िर हूंदो ज़ालिम हूंदो उहो त रड़ी कंदो वेंदो, पर मोमिन जो प्यारे मुस्तफा ते कलमो पढ़ंदो, सलाह ते सलाम पढ़ंदो, हले वेंदो। निशानी आहे त मोमिन वफ़ात वक़्तु खिलंदो वेंदो दुनिया में। हा हा सुभान अल्लाह। हा इमाम रब्बानी जो विसाल थियो, सुभान अल्लाह। वरी ख़्वाजा मोहम्मद मासूम साईं इमाम रब्बानी जो फर्ज़ असांजो ॾाढो पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे ख़ासि माण्हू खे चई बाबा हाणे मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे। ख़्वाजा इमाम मासूम साईं इमाम रब्बानी जो फर्ज़ंद जे ते पग आहे इमाम रब्बानी जी, उहा पग ख़्वाजा अब्दुर्रहमान जान सरंदी। वो ख़्वाजा मासूम इमाम ख्वाजा इमाम मोहम्मद मासूम सरंदी रहमतुल्लाह अलैह। इमाम रब्बानी जो वॾो शाही मक़बरो ठहियल आहे, पर उन इमाम रब्बानी मक़बरे खां बि वॾो मक़बरो ख्वाजा मासूम सरंदी जो ठहियल आहे सरन शरीफ़ में। ऐं पाण ज़ियारत करे हाफ़िज़ अज़ीज़ वेठो आहे, हीअ बि ज़ियारत करे ॿियनि बि सरन शरीफ़ विया हूंदा। इमाम रब्बानी जो वॾो कुबो ठहियल आहे शानदार, पर ख्वाजा मासूम साईं जो संदसि फर्ज़ंद आहे जेको पगदार गादी नशीन आहे, उनजो कुबो वरी इमाम रब्बानी खां बि वॾो ठहियल आहे। छो त इमाम रब्बानी जो मक़बरो ठारायो मुरीदनि ऐं हू वरी वक़्त जो बादशाह हो शाहजहान, उन न्याणी हुई, उन सॼो मक़बरो उहा मुरीदानी साईं जी हुई, उन सॼो मक़बरो बादशाही घर सां ठाराए छॾियो। अहिड़ो मक़बरो सरन में आई कोन्हे। ख्वाजा मासूम हा ॿुधायो ॿुधो साईं। जॾहिं पछाड़ी वक़्तु आयुसि, पछाड़ी वक़्तु आयो, नई ॻाल्हि थो ॿुधायां। ख़्वाजा इमाम मासूम साईं रहमतुल्लाह अलैह जो विसाल वक़्तु आयो, पंहिंजे औलाद खे चई बाबा अॼु जुमे जो ॾींहुं असांजी मोकिलाणी आहे, पर बाबा हिकिड़ो कमु कजो। चयो बाबा छा? जॾहिं मुंहिंजो पछाड़ी वक़्तु थींदो त रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मूं वटि ईंदा, तशरीफ़ फरमा थींदा ऐं मुंहिंजो रूह मुबारक खणी पाण अलाह जे दरबार में पहुचाईंदा। तव्हां हिकिड़ो कमु कजो, जॾहिं साईं करीम जी तशरीफ़ आवरी थिए त पोइ मूंखे उथारे बिहारजो, ऐं महबूबनि ते सलाह सलाम पढ़ंदुसि, मूंखे उथारे बिहारजो, मूंखे अदब कराए। ऐं कहिड़े बि हाल में आहियां, हाणे बाक़ी थोरो ॿ टे लम्हा आहियां,
साईं करे मुंहिंजी आमद थिए पई, मूंखे ॿाहुनि मां झले उथारे प्यार जो ऐं महबूब जे मथां सलाह सलाम पढ़ंदुसि। पोइ भले मलाइक मुंहिंजो रब रूह कब्ज़ कनि, महबूब करीम पाणे मूंखे पंहिंजे रब सां मिलाईंदा। उहो वक़्तु आयो। अब दुनिया ते कलमो पढ़ंदी न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उहो त ज़िक्र त हो, हुनखे कलमो त हो ई हो। ख़ाजा जॾहिं महबूब जी तशरीफ़ फरमा थिया सरंजरी में हाजत मासूम साईं लाइ मुलाक़ात लाइ, हुनखां मोकिलाइण लाइ, त वो महबूब करीम आया। हाजत मासूम साईं फरमायो ख़ुशबू थी हुई है कमरे में, कमरो नूर थी वियो, मुंहिंजो प्यारो मुस्तफ़ा ख़ुदा जो नूर मूं वटि पहुची वियो, हाणे मूंखे उथारियो। बचड़ा फर्ज़ंद हाजत मासूम खे पंहिंजे खट मुबारक तां बिस्तरे बाग तां उथारे बिहारियो। साईं करीम कमरे में दाख़िल थिया, सॼो कमरो ख़ुशबू सां नूर सां रोशन थी वियो। जीअं महबूब करीम जो दीदार कई न, त ख़ाजा मासूम पंहिंजी ज़ुबान मां जेके आख़िरी लफ़्ज़ कढिया, ते छा चई? अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। दम परवाह सुमारे दम परवाह सलाह सलाम पढ़ंदे इहे आशिक़ वारा साईं। कलमो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह उन दिलि चयो पियो, उन बदन जो वार वार पे ज़िक्र कयो, पर पछाड़ी वक़्त में चई आउं ईअं कोन वेंदुसि, मूंखे मुंहिंजो रसूल करीम मदीने जो साईं मूंखे वठण ईंदो। हा इहे दर्जा आहिनि, इहे विलायतूं आहिनि, इहे करामतूं आहिनि। असीं कुझु कोन आहियूं, पर भलारनि जो औलाद ज़रूरु आहियूं। असांजो अक़ीदो, असांजो ईमान उहो जेको इमाम रब्बानी जो अक़ीदो आहे, असांजो अक़ीदो उहो जेको फारूक आज़म जो अक़ीदो आहे, असांजो अक़ीदो उहो जेको अबू बकर सिद्दीक़ सोणे जो। हा इहे सभु असां बि असांजा, सभु इहे यार सगुर असांजा, सभु अहल बैत असांजा। सो ॻाल्हि पई रिजालुन, क़ुरान तर्जुमो करे ॻाल्हि ख़तम थो करे। रिजालुन क़ुरान में सूरत नूर में अल्लाह ताला उहे माण्हू मर्दन, मर्द मुजाहिदन, ला तुलहीम नथी गाफ़िल करे इन्हनि खे तिजारतुन, दुनिया जेको वापार तिजारत चइबो, वापार सिंधी में तिजारत चइबो, दुनिया जा वापार, दुनिया जा कारोबार, दुनिया जा मशगला, उनखे गाफ़िल करे नथा सघनि। गाफ़िल करे वला बेउन, बे चइबो ख़रीद फ़रोख्त के, दुनिया जी ख़रीद फ़रोख्त के बि हूंदा दुनिया में, दुनिया जा कम कंदा, वापार कंदा, बनियूं ॿारा संभालंदा, रोज़गार कंदा, नौकरी सर्विस कंदा, पर हिके लम्हे लाइ बि ख़ुदा खे कोन विसारींदा, दिलि में ख़ुदा जो ज़िक्र। ए नक्शबंदी कामिल साईं क़ुरान थो चए। हाणे नक्शबंदी छा था चवनि त दस्त बकार, दस्त बकार दिल बयार, तुंहिंजा हथ दुनिया जे कमनि में हुजनि, तूं पुलिस जो ऑफिसर डीएसपी, ख़ुदा तोखे एसपी करे डीआईजी करे, तूं पंहिंजो उहिदो संभाल, पर तुंहिंजी दिलि हर वक़्तु ख़ुदा ॾांहुं मुतवजो। उनखे क़ुरान थो चए इहे मर्दन, रिजालुन उहे मर्दन, उहे कामिल मर्दन, उहे मर्द मुजाहिदन, ला तुलहीम नथी गाफ़िल करे सघे इन्हनि खे तिजारतुन माना वापार, वला बेउन ऐं ख़रीदो फ़रोख्त छाखां गाफ़िल नथी करे सघे, अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र सां। बनियूं बि संभालनि, रोज़गार बि कनि, ग़रीबनि जी मदद बि कनि, पर 5 वक़्त निमाज़ पढ़नि। छो अल्लाह जो ज़िक्र निमाज़, मुस्लमान निमाज़ पढ़, निमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़, ख़ुदा तोखे हिदायत ॾे। जुमे खां शुरू कर, केतिरा बदनसीब आहिनि जुमो कोन पढ़नि। सो मूं असां पंहिंजे ख़लीफ़े चयो यार तबलीग टंडे माण्हू खे चयो यार जुमे नमाज़ पढ़ो, ॾाह थियो 8 ॾींहं तव्हांजा, हिकु ॾींहुं त ख़ुदा जो करियो, हिकु ॾींहुं जुमे नमाज़ पढ़ो, पोइ ॿियो न त भला फजर नमाज़, पोइ वरी असर मग़रिब आहे 5 वक़्त फ़र्ज़, ख़ुदा जो फ़र्ज़ थो 5, अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे। हा 5 वक़्त नमाज़ पढ़ो, पर जेके अलाह जा वली आहिनि उन्हनि खे ज़रिए मुआश कॾहिं बि अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे था सघनि। 5 वक़्त निमाज़ इहो अलाह जो ज़िक्र है, ऐं हीउ ला इलाहा इल्लल्लाह इहो बि अलाह जो ज़िक्र है। के ग़रीब जी मदद करणु सो ख़ुदा जो ज़िक्र, ख़ुदा जे करे तव्हां ग़रीब जी मदद कई, ख़ुदा सां मोहबत रखो, ख़ुदा जी मख़लूक़ ते रहमी करम करे। हालांकि अल्लाह ताला औलाद खां पाक है, अल्लाह ताला फरमाए अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, हदीस पाक है, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा तो फरमाए, मुंहिंजो रब तो फरमाए, हदीस कुदसी है, रब तो वरी तव्हां ज़मींदार वेठा आहियो, पुलिस वारा ऑफिसर वेठा आहिनि, सभु पढ़ियल लिखियल माण्हू ठाहियो, त मख़लूक़ ख़ुदा जी मामूली न सम्झो, ग़रीब तव्हांजे दर ते अचे थो, ग़रीब खे ग़रीब न सम्झो, अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, रब तो फरमाए त मख़लूक़ ग़रीब माण्हू, मुंहिंजी ग़रीब मख़लूक़ उहा थो मुंहिंजो अयाल। हालांकि अल्लाह औलाद खां पाक है, अयाल खां पाक है, पर तो ग़रीब जेको सो माना मुंहिंजो भाती है, अयाल माना भाती, अयाल थियो।
घर में बाबा तुझे बार बचा अयाल घर वारा बचड़ा खुश अयाल सिंधी में खुदा जो अयाल है खुदा जो हला खुदा औलाद खां पाक वहदहुल्ला शरीक लहू जी आऊं चाह बाबा जो माण्हू मुंहिंजनि बच्चन सां प्यार रखे थो उन गोया के मूंसां प्यार रखियो जो मुझे खानदान के भाए तो वो जड़ो असांखे भाए तो अल्लाह ताला फरमाए ही मखलूक है मूं रब आहियां उहे मजबूर आहिनि ऐं तव्हां दर ते बीठा आहिनि तव्हां हिकु ग़रीब जी हक़ रसाई करियो हिकु ग़रीब खे इंसाफ़ ॾियो होॾां तव्हां 1000 नफ़िल पढ़ो सवाब कोन मिलंदो हिकु ग़रीब जी हक़ रसाई कंदा वधीक सवाब आहे हाँ साईं फारसी वारो शाइर तो चवे त ग़रीब मिस्किन तुंहिंजे दरवाज़े ते अचनि था उनखे तूं नाव में न कर छा थो चवे तो तू हम बर दरे हस्त उम्मीदवार तू हम बर दरे हस्त उम्मीदवार ए इंसान ए वडेरा पुलिस ऑफिसर जमींदार पीर साहब तू भी अल्लाह जे दर ते मोहताजीन तू हम बर दरे हस्त उम्मीदवार तू भी कंहिंजे दर ते तो उम्मीदवार आहीं बस उम्मीद बरदर नशीना प्यार पोइ जेके ॿाहिरि ग़रीब ख़ल्क़ खुदाई तुंहिंजे दर ते वेठी आहे न तू उन्हनि जा मक़सद पूरा कर उन्हनि जा सुवाल पूरा कर हू रब्बुल आलमीन तुंहिंजा सुवाल पूरा कर यार मुझे समझो पिया तू हम बर दरे हस्त उम्मीदवार तू भी कंहिंजे दर ते उम्मीदवार आहीं बस उम्मीद बरदर नशीना बरार ओ जेके ग़रीब मिस्किन मखलूक खुदा जी खुदा जो जेको अयाल तुंहिंजे दर ते वेठो आहे तू हिन जा कम कर खुदा तुंहिंजा कम करे मतलब ये बेत याद थी ॿुधो ई कोन्हे ॿोलियुनि में बेत ॿुधो ई कोन्हे सच थो चए अॼुकल्ह फारसी रवाज असांखे त ख़ुदा ताला नवाज़े छॾियो ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां पोइ के मौलवी चवंदा आहिनि असां तव्हां जी तक़रीर मां 2 टे तक़रीरूं तव्हां यकीन करियो 3 ॾींहं थिया आहिनि ऐं मसरूफ़ तमामु घणो 3 ॾींहुं जुमे ॾींहुं असांजी ख़ाला साहिब वीचारी मरूम में इंतकाल कयो महिमान माण्हू मुसाफ़िर तव्हां यकीन करियो हींअर जंहिं महिल ते मक़बर जे रस्ते ते पहुतो मूंसां गॾु हाफ़िज़ अज़ीज़ुल्लाह ख़लीफ़ो ऐं मियां गुलबंद अबड़ो साहिब ख़लीफ़ो ॿ ॼणा टियों मूंसां साईं नंढो साहिबज़ादो मुंहिंजो ॿियो नंबर साईं उबैदुल्लाह जान सरंदी 3 मूंसां गॾु गाॾी में आहे साईं उबैदुल्लाह जान आगा गाॾी पियो हलाए ऐं अॻियां ओचितो ख़्याल मुंहिंजो मक़बरे खे 2 टे मिंट ॻाल्हाइणो आहे ऐं छा त ॻाल्हायां न तयारी न छा क़ुर शरीफ़ खोलियमि तव्हां यकीन करियो ख़ुदा ऐं रसूल मुंहिंजो गवाह आहे ही माण्हू गवाह आहिनि मूं क़ुर शरीफ़ खोलियो इहा आयत निकिती पाणे सूरत नूर आयत पहिरीं आहे मूं दिलि में फ़ैसिलो कयो अॼु आउं कहिड़ी तक़रीर करियां पोइ मुंहिंजो क़ुर थो खोलियां क़ुर हादी आहे क़ुर रहबर है रब असांजो रहबर है क़ुर पाक असांजो रहबर है मुस्तफ़ा असांजो रहबर है पाणे रहनुमाई कयूं अब आयत खोलियां सूरत नूर आयत यारी थी रिजालुन ला तुलहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह उहे मर्दन जिन खे न को रुकावट करे सघनि थियूं दुनिया जूं मसरूफ़ियतूं न को रुकावट करे सघनि थियूं उनखे तिजारतूं न को रुकावटूं करे सघनि उनखे ख़रीदो फ़रोख्त छाकाणि रुकावट नथियूं कनि अल्लाह जे ज़िक्र खां त इहे अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि दुनिया सां मुंह हूंदा आहिनि शादियूं बि कंदा आहिनि ॿार बचड़ा बि हूंदा अथनि नेक अमल बि कंदा आहिनि पर ख़ुदा हुनखे हर वक़्तु यादि आहे ख़ुदा पोइ अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए बस दिलि घुरियो 2 टे अखर ॻाल्हायां थी अञा बि दिलि थी घुरे घणियूं ॻाल्हियूं कयो तव्हां मोहबत आहे सिकायल माण्हू अथव न उञायल सिकायल हूंदो घणी उञ हूंदी आहे पोइ हिकिड़ो गिलास पीबो आहे यार ॿियो ढुकबो पाणी जो ॿियो गिलास घणी अञा हूंदी आहे तास हूंदी आहे माण्हू 2 टे गिलास पाणी जा पींदो तो आहे तव्हांजी मोहबत इश्क ऐं थकल बि ॾाढो आहियां 3 ॾींहं मूं मुसलसल मसरूफ़ रहियो आहियां त दुआ करियो अल्लाह ताला मूंखे हक़ सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हांखे हक़ सच ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ॿुधी करे हक़ सच जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता मुसलमानो अदुनिया मज़रतुल आख़िरत दुनिया थो आख़िरती पोख आख़िरती थो आबादी हीअ दुनिया जी ॾिसो पिया न आख़िरत जी आबादी पोइ जेतिरो तव्हां न आबादी खे टाइम ॾींदा पंहिंजी पोख खे पंहिंजे फसलनि खे टाइम ॾींदा महिनत कंदा पाणी ॾींदा भाण ॾींदा दवा ॾींदा गुॾ कढंदा ओतिरो फसल भलो थो सो दुनिया जो ॾाढो मौक़ियो थो साईं नेक अमल करण जो ख़ुदा ताला तव्हांखे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं कामिल ऐं सालिहिन जी सोबत नसीब फरमाए छो अल्लाह वारनि जी सोबत जो मिसाल इहो आहे जेकॾहिं को दिलि ते कट हूंदो आहे न पोइ रवाती हणबी आहे त लोह जे मथां कट लही वेंदो आहे सो महीने खां पोइ जॾहिं तव्हां मक़बर थी वेंदा आहियो हिननि जी जॾहिं तव्हांजे दिलि ते नज़र पवंदी तव्हांजे दिमाग़ ते नज़र पवंदी इनशाला तव्हांजे दिलि जा जेके कट आहिनि न इहे लही वेंदा इनशाला ऐं तव्हांजी दिलि ऐं दिमाग़ नूर सां मुनवर थी वेंदो सो अल्लाह ताला तव्हांजो अचणु हिन मुबारक मजलिस में वेहणु क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हांजा 2 जान मोचारा करे रब करे मुंहिंजा 2 जान मोचारा करे दुआ करे मुंहिंजे औलादनि खे भला नेक साले करे सआदतमंद करे हयातियूं ॾियनि
बरकतूं ॾियनि, रहमतूं ॾियनि। ऐं ख़बर अथव पंहिंजे औलाद लाइ कहिड़ी दुआ कंदो रब मुंहिंजा, जेके तो मुंहिंजे मथां इनामात कया आहिनि, इकरामात कया आहिनि, जेको तो मूंखे इल्मु नसीब कयो आहे, जेको तो मूंखे नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए, तो जेके रहमतूं बरकतूं मूंखे ॾियूं आहिनि न रब मुंहिंजा, मुंहिंजे वॾनि जे सदके जेतिरियूं इनायतूं तो मुंहिंजे मथां कयूं आहिनि, महिरबानियूं करण वारियूं, उन्हनि खां वधीक मुंहिंजे औलाद जे मथां कर। छो अलाह त क़ादिर आहे, रब मुंहिंजा तो मूं ते जेतिरियूं नेमतूं कयूं आहिनि न, उन खां वधीक मुंहिंजे औलाद में नवाज़े छॾ। इमाम रब्बानी साईं बि थो फरमाए, चए थो त बाबा सॼी ज़िंदगी मूं पंहिंजे मुरीदनि खे वक़्तु ॾिनो। इमाम रब्बानी थो फरमाए मकतूब आहे, मूं पंहिंजे मुरीदनि खे वक़्तु ॾिनो ऐं मूं पंहिंजे मुरीदनि ते तवजह कयो, मूं पंहिंजे मुरीदनि जा दर्जात बुलंद कया, ऐं मूं पंहिंजे औलाद ते तवजह ॾिनो, पर थोरो घटि, मुरीदनि ते वधीक तवजह ॾिनमि त मुस्तफ़ा जा उम्मतिन खे रस्ते ते चढ़ी पए। ऐं इमाम रब्बानी थी फरमाए थो, जॾहिं मुंहिंजो विसाल थींदो उन खां पोइ भले मुंहिंजो औलाद मुंहिंजी मज़ार ते अचे, उन्हनि खे आउं वरी वधीक फेर ऐं मरफ़त ॾींदुसि। अचनि त सही मूं वटि, दुनिया जी ज़िंदगी मूं मुरीद खे नवाज़ छॾियो, पर आलम बरज़ख में आउं वरी पंहिंजे औलाद खे नवाज़ छॾियो। इमाम रब्बानी थी केरु सॾा इमाम रब्बानी, शेख अहमद सरंदी फारूकी, हाली फारूक आज़म जो बचिड़ो, ख़ुदा ताला हुनखे नवाज़े छॾे अथई। हीअ सभु अलाह जो एहसान, अलाह जी भलाई आहे। अलाह तबारक ताला ताईं अचणु मुबारक मजलिस में विहणु क़बूल फरमाए, ऐं मूं आज जा 2 टे गुफ़्ता पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए, ऐं मुंहिंजा भला साईं ॿई जान मोचारा करे, तव्हांजा भला साईं ॿई जान मोचारा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया। अल्लाहुम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउ तुब अलैना इन्नका रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना। रब्बुल आलमीन असां सभिनी मुस्लमाननि जा, असांजी सही जमायत जा, हाज़रीन मजलिस जा सभई ज़ाहिरी बातिनी मुश्किलात आसान, हाज़रीन मजलिस जा, ग़ाइबीन जा सभई ज़ाहिरी बातिनी मुश्किलात आसान। असां सभिनी खे दीन ईमान तौफ़ीक़ अता, असां सभिनी रिज़्क़ में बरकत अता फरमाए, ख़ुशूस तरह असांजे सभिनी मुरीदनि मुख़लिसनि जी रिज़्क़ में बरकत अता फरमाए। रब्बुल आलमीन असांजे सॼे सरंदी ख़ानदान जे रिज़्क़ में बरकत अता फरमाए, हयातिन में, इज़्ज़त में, औलाद में बरकत अता फरमाए, ज़ालिम ऐं ज़ुल्म खां पनाह रख, हासिन जे असर खां पनाह रख। रब्बुल आलमीन असां सभिनी जो अमन ख़ैर ऐं सलामती गुज़ार, असांजा सभई मुश्किलात आसान फरमाए, असां मां जेके बीमार मुंहिंजा सभिनी खे शफ़ा कर। वरे अब्दुल हफ़ीज़ अब्बासी उनखे सेहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, शफ़ा कामिल, उनजे सॼे ख़ानदान खे ख़ुशि रख, आबाद, भाउरनि खे, भेणुनि खे, उन्हनि जे औलादनि खे, सॼे ख़ानदान, वरे मोहम्मद इब्राहिम जे सॼे ख़ानदान खे ख़ुशि रख, आबाद। उन्हनि नेक अमल कयो आहे रब मुंहिंजा, उनजो ख़ैर ख़ैरात पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमाए, ऐं हज़रत साहब वॾनि जा रूह मुबारक ख़ुशि करणु फरमाए। रब्बुल आलमीन असांजे मथां रहम फरमा, असांजे मथां करम फरमा, असां सभिनी मुस्लमान खे दीनदार बनाए, नेकोकार बनाए, सही अहल सुन्नत जा अक़ीदा नसीब फरमा, नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बुल आलमीन असांजा नेक अमाल पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमा, हर क़िस्म जा सग़ीरा गुनाह कबीरा गुनाह बख़्श करणु फरमा। रब्बुल आलमीन हर क़िस्म जा सग़ीरा कबीरा गुनाह बख़्श करणु फरमा। रब्बुल आलमीन असां सभिनी मुस्लमान खे दीनदार बनाए, नेकोकार बनाए, असांजा ॿई जहान मोचारा कर, असांजी औलादनि खे नेक साले कर, अहल सुन्नत जा अक़ीदा नसीब फरमा। जेके हाज़रीन मजलिस ने भलारी मजलिस मौजूद थिया आहिनि, रब मुंहिंजा सभिनी खे ख़ुशि रख, आबाद रख, सभिनी खे सलामत रख, पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रख, ऐं असांजा मुख़ालिफ़ मुनाफ़िक़ दुश्मन उनखे रफ़ा दफ़ा फरमा, असांजा मुरीदनि जा जेके मुख़ालिफ़ आहिनि, मुनाफ़िक़ आहिनि, दुश्मन उनखे रफ़ा दफ़ा फरमा, उन्हनि जो इज़्ज़त ख़ैर सलामती वक़्तु। रब्बुल आलमीन असांजे मुल्क पाकिस्तान सलामत रख, ता क़यामत पाकिस्तान खे सलामत रख। रब्बुल आलमीन असांजे सॼे सिंध ऐं बलोचिस्तान खे सरसद में आबाद कर, दरिया सिंध में बरकत अता फरमा, असांजे पोखनि में आबादियुनि बरकत अता फरमा। रब्बुल आलमीन तूं वॾो रहीम ऐं करीम ऐं तूं पंहिंजो रहम फरमा, तूं पंहिंजो करम फरमा। रब्बुल आलमीन असां मुस्लमान खे चङा हुक्मरान नसीब फरमा, जेके मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त कनि, मुस्लिम क़ौम जी हिफ़ाज़त कनि। रब्बुल आलमीन ज़ालिम हुक्मरान मां असांजी जान छॾाए, ज़ालिमनि मां असांजी जान छॾाए। रब्बुल आलमीन खे चङा हुक्मरान अचनि जेके मुल्क खे संभालनि, मुल्क खे अमुन सां हलाइनि। रब्बुल आलमीन असांजे मुल्क पाकिस्तान इस्लाम जे नाले ते ठहियो, निज़ाम मुस्तफ़ा जे नाले ते ठहियो। रब मुंहिंजा अहिड़ा के मुजाहिद पैदा कर जेको पाकिस्तान में इस्लामी शरीयत नाफ़िज़ थिए, निज़ाम मुस्तफ़ा नाज़िल थिए, के आशिक़े रसूल अॻियां अचनि जेके मुल्क जो इस्लाह कनि, मुल्क जी बहितरी फहिलाए। रब मुंहिंजा असीं मुल्क जा ख़ैर खां आहियूं, असीं हमदर्द आहियूं, मुल्क पाकिस्तान असां ठाहियो, असांजे सिंध वारनि फुल मदद कई। रब मुंहिंजा हाणे तूं मदद फरमा,
पाकिस्तान सॼे आलम इस्लाम जो मज़बूत किलो है। रब मुंहिंजा क़यामत ताईं पाकिस्तान खे क़ाइम दाइम फरमा, क़यामत ताईं पाकिस्तान खे क़ाइम दाइम फरमा। मशरिक़ खां मग़रिब ताईं मुस्लिम क़ौम परेशान हाल है, त मुंहिंजा हर जाइ ते मुस्लिम क़ौम जी मदद फरमा। काफ़िरनि खे, यहूदियुनि खे, हिंदुनि खे रफ़ा दफ़ा फरमा। ऐं कश्मीर में मुस्लमान जा हालात ख़राब आहिनि, त मुंहिंजा कश्मीर में मुस्लमान जी मदद फरमा। काफ़िरनि खे नीस ते नाबूद करण फरमा। रब्बुल आलमीन फ़लस्तीन में बैतुल मुक़द्दस में मुस्लमान खे बेगुनाह यहूदी मारे रहिया आहिनि, क़त्ल करे रहिया आहिनि, शहीद करे, त मुंहिंजा यहूदियुनि खे नीस ते नाबूद करण फरमा। असांजे मुस्लमान जी इज़त खे बरक़रार रखण फरमा। रब्बुल आलमीन असांजी मदद करण फरमा। तो पान कुरान पाक में वाइदो फरमायो है, वकान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन। रब मुंहिंजा तुंहिंजे मथां हक़ है, तुंहिंजे मथां लाज़िम है, तूं असां मोमिननि जी मदद फरमा। पर रब मुंहिंजा असांजे बद अमाल न ॾिस, तूं पंहिंजे प्यारे मुस्तफ़ा न ॾिस, सिद्दीक़ अकबर न ॾिस, फारूक आज़म न ॾिस, उस्मान गनी न, अली हैदर करार न ॾिस, हसनैन करीमैन न ॾिस, असांजे एबन न ॾिस, प्यारे मुस्तफ़ा जे प्यारनि असाबनि न ॾिस। असांजे मथां रहम फरमा, असांजे मथां करम। सभई दुआऊं पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमा। सभई घुरियल दुआऊं पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल। रब्बुल आलमीन असांजा ॿई जान मोचारा कर, दुनिया खे बहितर बनाए, असां सभिनी जी आक़िबत महमूद फरमा। असां सभिनी मुस्लमान खे आख़िर में कलमा तय्यब नसीब फरमा। असांजो ख़ात्मो बिल ख़ैर करण फरमा। असांखे क़बर में महबूबन करीम जी ज़ियारत नसीब फरमा। क़यामत में मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत नसीब फरमा। क़यामत जे ॾींहुं कुल मोमिन मुस्लमान सां गॾु असांखे मुस्तफ़ा जो क़ुर्ब नसीब फरमा, मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब फरमा। शफ़ाअत उज़्मा जा उम्मीदवार आहियूं। रब मुंहिंजा असांजे एबन गुनाह न ॾिस, तो पंहिंजे प्यारे हबीब जे करीम जे मुहाबे सभई घुरियल दुआऊं पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमा। हिननि मक़बरे जे कामिल सालिन जे मुहाबे, हज़रात ख्वाजगाह नक्शबंद जे मुहाबे, अल्लाह जे कामिल वलियनि जे मुहाबे, रब मुंहिंजा सभई घुरियल दुआऊं क़बूल मक़बूल फरमा। सभई घुरियल दुआऊं क़बूल मक़बूल। सल्लल्लाहु तआला अला हबीबी व खैर खल्क़ी व नूर सय्यदना नबीना हबीबना शफी मौलाना मुहम्मद व अला आलिहि। या रब तू करीमी व रसूल तू करीम। सच शुक्र के हस्ते इम्तिहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह।